अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां फ़ज़ीलत बेगम, ज़ाकिर शेख ऐं हीअ असांजो दोस्त आहे। हिन जो चैनल आहे खली काफ़ी शल। खली काफ़ी शल खे शेयर कयो, लाइक कयो, तमामु ज़बरदस्त चैनल आहे, जंहिंमें हीअ असांजो दोस्त रेम्बो साहब जेको आहे कमु करे रहियो आहे ऐं असां बि इंशाअल्लाह अनक़रीब हिन जे चैनल ते कमु स्टार्ट कंदासीं। सो हिन असांजे दोस्त जे चैनल खे तव्हां शेयर कयो, लाइक कयो, वधि में वधि हिन खे सपोर्ट कयो असांजे दोस्त खे। वॾी महिरबानी। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि करे ज़ाकिर भाउ। तव्हां सां में इहा ई उमेदु हुई ऐं तव्हां में इहा ई असांखे उमेदु हुई जो तव्हां असांखे टाइम ॾिनो। वॾी महिरबानी दोस्तनि जी। ईअं ई असां सां मोहबत कयो, जीअं ज़ाकिर सां मोहबत कयो था ऐं ॿियनि आर्टिस्टनि सां मोहबत कयो था। असां ई नंढड़नि आर्टिस्टनि सां ईअं ई मोहबत कयो। वॾी महिरबानी। ओ परचन छाल पवार ढोला मारूं मूंसां परचन छा